अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल वीरनि जी बस्ती उदासी टीवी यूट्यूब चैनल में तव्हांखे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट में दोस्तों बहितरीन जेको आहे न वीरनि जी बस्ती ड्रामे जे बारे में अपडेट्स आहिनि जेका तव्हां सां शेयर कंदासीं ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हां खां का बि अपडेट मिस न थी सघे। दोस्तों अॼु जी हिकु ख़ूबसूरत जेको आहे न हीअ अपडेट थियण वारी आहे ऐं हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त उदासी टीवी खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों माशाअल्लाह तव्हांजा काफ़ी कॉमेंट आया वीरनि जी बस्ती ड्रामे जे लाइ त बाबा हीअ ड्रामो आख़िर इन जी किस्त पहिरीं कॾहिं हलंदी कॾहिं न हलंदी, इलाही केतिरा तव्हांजा कॉमेंट आया ऐं उनजो जवाबु ॾींदो हलां। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको वीरनि जी बस्ती ड्रामे जा कम अज़ कम 2 स्पेल जे लॻभॻि मुकमिल आहिनि। 3 स्पेल जी बि उनजी तयारी आहे त इन्ही खे पूरो करे वठूं, मतिलबु शूट करे वठूं। 50 खां 75 एपिसोड तयारु हुजनि पोइ ई ड्रामे खे हलायूं। ईअं छो था करनि दोस्तों? इहो इन जे करे करनि था पिया जीअं अॼु जो ड्रामो वीरनि जी बस्ती हलाइनि वधि में वधि 40 खां 50 एपिसोड तयारु आहिनि। वरी विच में ईद आहे, अदाकार मसरूफ़, हर को मसरूफ़ थी वेंदो 3-3 4-4 ॼणा, त शूटिंग वरी कीअं थींदी, वरी ड्रामे खे अधु में रोकणो पइजी वेंदो, वरी तव्हां परेशान थींदव या ड्रामो अधु में छो बंदि थी वियो। इन जे करे उन्हनि जी कोशिशि आहे त ड्रामो जी अधु में बंदि न थिए, पोइ बि 2-3 स्पेल मुकमिल पिया हुजनि। ड्रामो जीअं लगातार हलंदो ई रहे, शूटिंग भी हलंदी रहे, इन जे करे हू नथा हलाइनि। तमामु जल्द इहे मुकमिल थींदा स्पेल ऐं ड्रामे खे हलाईंदा। लाइक सब्सक्राइब करणु न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।